बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसी ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। मुए खां पोइ पुछंदा जॾहिं मुनकिर नकीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इंशा अल्लाह ईअं क़ब्रिस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त वादी मेहराण जे मशहूर मारूफ़ मायानाज़ नात ख़ान ऐं शाइर उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उस्ताद हाजी जानड़ फ़क़ीर नात अकेडमी पनवाकिल में अॼु असांजे तमामु बहितरीन ऐं प्यारे दोस्त ऐं सिंध जे बहितरीन शाइर मोहतरम जनाब अब्दुर्रहीम अज़मी जो प्यारो शागिर्द, असांजो पिरीं प्यारो दोस्त मोहतरम जनाब नजमदीन निमाणो इंदड़ साहब अॼु कुर्ब जा कदम भरे असांजे कखड़नि ते आयो आहे। ऐं नजमदीन निमाणो साहब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जे शान में कुझु चंद लफ़्ज़ लिखी आयो आहे। असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे महिरबानी करे उहे लफ़्ज़ पेश कनि। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे महान कवि मोहतरम जनाब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जन जी यादि में कुछ सिटूं अर्ज़ कजनि थियूं। इश्क़े मुस्तफ़ा में ज़िंदगी गुज़ारे, इश्क़े मुस्तफ़ा में ज़िंदगी गुज़ारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे। सना बंदि न थींदी ॿियो महेसर न थींदो, सना बंदि न थींदी ॿियो महेसर न थींदो, इन ई जवान जहिड़ो ॾहेसर न थींदो, बेबाक हीअं ॿियो सनागर न थींदो, ज़माने जो हुनखे हुयो डर न थींदो, ॾंदे आंगुरियूं वियो घणनि खे ॾियारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे। नबी पाक सां वियो वा नातो निभायूं, तॾहिं यार जूं था सभई ॻाल्हियूं ॻायूं। नबी पाक सां वियो वा नातो निभायूं, तॾहिं यार जूं था सभई ॻाल्हियूं ॻायूं। आ संदसि विरसो नातियूं ग़ज़ल गीत वायूं, सनागर सभई था संदसि ॿोल ॻायूं। लगन शेर ताज़ा उनारे सियारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे। हबीबन जी हुब में हमेशह रही वियो, हबीबन जी हुब में हमेशह रही वियो, नओं नातिन पढ़ण जो अंदाज़ ॾेई वियो, नसीहत जा नुक़्ता शहरनि में चई वियो, खटी जवान जोदो ही जग ॿई वियो, भली पोख पोखी दुनिया में भलारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे। ख़ुदा पाक ॾियारस इज़त निराली, ख़ुदा पाक ॾियारस इज़त निराली, हुयसि मुस्तफ़ा जी शफ़क़त निराली, दुनिया में विरहाए वियो मुहबत निराली, निमाणा नजम वठी वियो आहे शोहरत निराली, संदसि मुहबतनि खे पई सिंध सारे, संदसि मुहबतनि खे पई सिंध सारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे। इश्क़े मुस्तफ़ा में ज़िंदगी गुज़ारे, ख़ुदा पाक ॾियारस इज़त निराली, ख़ुदा पाक ॾियारस इज़त निराली, हुयसि मुस्तफ़ा जी शफ़क़त निराली, दुनिया में विरहाए वियो मुहबत निराली, दुनिया में विरहाए वियो मुहबत निराली, निमाणा नजम वठी वियो शोहरत निराली, संदसि मुहबतनि खे पई सिंध सारे, संदसि मुहबतनि खे पई सिंध सारे, वयो जवान पंहिंजो जीवन संवारे, इश्क़े मुस्तफ़ा में ज़िंदगी गुज़ारे। जी नादरीन, हुयो असांजो सिंध धरतीअ जो बहितरीन मशहूर मारूफ़ शाइर अदा नजमदीन निमाणो इंदड़ साहब जन वादी मेहराण जे मशहूर मारूफ़ बब्बरनर शेर उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जे शान में जेको आहे त नज़म पेश कयो। उमेद कयां थो अव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं साईं जन जा वॾा लख एहसान किरणियो कुर्ब जो असां ग़रीबनि जे कखड़नि ते जेको आहे कुर्ब जा कदम भरे आया। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।